त वेठे जिनी वट ॾुखंदो दूर थिए। वाह वेठे जिनी वट ॾुखंदो दूर थिए। वाह सही वाह। तूं तिनी से कट ओॾा ॾे पखड़ा। वाह साईं वाह। ऐं उन बैत सां ऐं मुंहिंजे उस्ताद जो बैत जेको साईं गफ़ूर शाह जो गज़ल आहे हिकिड़ो सुर सुहिणी ते जेको आहे साईं लिखियो आहे वाह वाह। ऐं दोस्तनि खे ॿुधाईंदोसि। इरशाद। ऐं उनखां अॻु ॿ भिटाई जा ॿ बैत चई छॾिया। बिस्मिल्लाह। जेको साईं सुहिणी ते भिटाई सरकार लिखे थो त ॾिठी जिन हेकार सूरत साइड़ जाम जी। वाह। ॾिठी जिन हेकार सूरत साइड़ जाम जी सुख थी सुतियों की न की भिरी साण भतार घिड़ियूं घड़ना धार काय पेयूं कुन में। वाह सही वाह। साइड़ मूं जीअं सरतियूं जे ॾिसो सभेई सुम्हो की न सुख थी पासो वर ॾेई मुंहां अॻेई ऐं घिड़ो सभु घड़ा खणी। वाह सही वाह। ऐं वरी भिटाई थो चए जेकी ॾिठो मां सोजे ॾिठो जेॾीअं त घर वरनी सां हूंद घणनी घोरे छॾिया। वाह। भिटाई बैत लिखे थो सुहिणी ते ऐं उनमें हिकिड़ो इशारो महसूस था करियूं। हूअं त सिंध अंदरि दुनिया अंदरि जेकॾहिं शाह साहिब जे बैत खे आमदनी ॾिठो वञे त हिकिड़े बैत जूं किरोड़े मानाऊं कढियूं वञनि पोइ बि ख़बर कोन पवंदी त शाह साहिब जो असली रुख बैत जो कहिड़े तरफ़ आहे। वाह। त हीउ हिकिड़ो अज़ीम शाइर आहे दुनिया जो भिटाई सरकार। पर पा उन ॻाल्हि ते हलूं जेको इशारो महसूस थिए दिलि में त शाह साहिबु हेॾा भाॻो वञे त शाह साहिबु हेॾा भाॻो वञे। हुन हिसाब सां भिटाई चए थो जीअं ज़ुलेखा अलैहिस्सलाम यूसुफ अलैहिस्सलाम जी ॻाल्हि थी करे त अवां हिकु दफ़ो सरतिन साड़ियुनि खे थी चए त तव्हां हिकु दफ़ो ऐं मुंहिंजे जेको आहे यूसुफ खे ॾिसो तव्हां कर पंहिंजा हथ वढे छॾियो सूफ़ कटे छॾियो पर तव्हां जेको आहे मुंहिंजे यूसुफ खे विसारे कोन सघो। हाणे बैत ओॾा बि वञी सघे थो चए थो त जेकी ॾिठो मां सोजे ॾिठो जेॾीअं त घर वरनी सां हूंद घणनी घोरे छॾिया। वाह सही वाह। मोहम्मद अशरफ।